नौशेरा फिरोज भड़सा ॻोठ फज़ल मोहम्मद बुरड़ो जो रहवासी मोहम्मद सफ़र बुरड़ो नेशनल प्रेस क्लब नौशेरा फिरोज पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजो वालिद साहिब नाले रिटायर्ड उस्ताद रोशन बुरड़ो 8 महीना अॻु सिरुनि जी भठे जी एग्रीमेंट कई हुई जेका हलंदड़ आहे। हाणे असांजी सिरुनि जी भठे ते सोहेल अहमद बुरड़ो हथियारनि जे ज़ोर ते नामालूम ॾोहारी माण्हू विहारे मोतबार धमकियूं ॾेई थो ऐं जेको बि भठे ते ईंदो मां उनखे मारे छॾींदसि। हू असांजे ॻोठ वारनि दुकानदारनि ते अॼु सुबुह 7 बजे अची मुंहिंजे वालिद साहिब खे मोतबार धमकियूं ॾेई हलियो वियो जंहिंजो हू ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे। असीं पढ़ियल लिखियल ऐं मुआज़िज़ फैमिली सां तालुक़ु रखंदड़ आहियूं। हुनजो हिन एग्रीमेंट सां को बि तालुक़ु नाहे। असीं IG सिंध DIG श्वेत बेनज़ीराबाद SSP नौशेरा फिरोज़ ऐं सेशन जज नौशेरा फिरोज़ ऐं वसवारनि खे अपील था कयूं त मामले जी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे इंसाफ़ करे असांखे तहफ़ुज़ ॾेई ऐं हिन ॾोहारियुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। असांखे कुझु बि थियो त हुनजो ज़िम्मेवार सोहेल अहमद बुरड़ो हूंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।